अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर हुलियो साहब। सिकंदर भलीकार, तमामु घणियूं तब्दीलियूं अचनि पियूं बिल्कुलु ऐं जेको इंतज़ारु हो सॼी क़ौम खे, मीडिया खे, सियासी धुरियुनि खे त हुकूमत ऐं अलामा ताहिरुल क़ादरी विच में नेठि ॻाल्हियूं जेके आहिनि उहे शुरू थी चुकियूं आहिनि। तव्हांखे सॼी क़ौम खे उहा ख़बर आहे त हुकूमत जो ॾह रुकनी वफ़द चौधरी शुजात हुसैन जी सरबराही में पहुतो डी चौक ते अलामा ताहिरुल क़ादरी सां ॻाल्हियुनि लाइ। उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जो प्रेसिडेंट ऐं वफ़ाक़ी वज़ीर मखदूम अमीन फ़हीम, सैयद ख़ुर्शीद शाह, MQM जो डॉक्टर फारूक सत्तार ऐं बाबर गौरी, फारूक एच नाइक कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर, सैयद मुशाहिद हुसैन अवामी नेशनल पार्टी जो अफरासियाब खटक, अच्छा फाटामा अब्बास आफरीदी ऐं इतलात वारो वफ़ाक़ी वज़ीर कमरुज़्ज़मा कायरा, इहे सभु शामिल आहिनि हुकूमती वफ़द में। अलामा ताहिरुल क़ादरी जे सां गॾु आगा मुर्तज़ा पोया ऐं ॿिया कुझु तहरीक मिनाजुल क़ुरान जा अॻवान उहे बि आहिनि। ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं जेको हिन वक़्त ताईं जेके इतला आहिनि उहे पॉज़िटिव आहिनि त ॻाल्हियूं कामयाबी ॾांहुं पियूं वञनि। ज़ाहिर आहे कुझु ॾे वठि थींदी, अञा ताईं के तफ़सील न आहिनि अची सघिया। ज़ाहिर आहे जॾहिं ॻाल्हियूं कंहिं हतमी कंहिं नतीजे ते पहुचंदियूं उनखां पोइ ई अनाउंसमेंट थींदी। ऐं उन अॻु में अलामा ताहिरुल क़ादरी जेको सुबुह जो ख़िताबु कयो, हुन हुकूमत खे अल्टीमेटम ॾिनो, हुन चयो त हाणे अमन खे असां तमामु घणो चांस ॾिनो, इंतिहा थी वई आहे, अवाम जेको आहे सो तमामु मुसीबत में आहे, नियाणियूं ॿार आहिनि, सो हाणे असां 1.5 कलाक जो अल्टीमेटम ॾियूं था, मंझंदि 3 वॻे ताईं जो अल्टीमेटम हो। ऐं उनखां पोइ हुन चयो त असां पंहिंजो एक्शन जो ऐलान कंदासीं। ऐं ॾिठो इहो पियो वियो त शायदि हाणे हू पंहिंजे माण्हुनि खे, कारकुननि खे इहा हिदायत कंदो त हू पार्लियामेंट हाउस ॾांहुं मार्च शुरू करे छॾियुनि। उन हवाले सां क्रेनूं जेके आहिनि उहे बरक़त में अची वियूं ऐं उनजी ॾंडा बदा फोर्स बि अॻियां हुई। पर हुकूमत ऐं उनजे इतादी दुरियुनि जो उन वक़्तु ई वज़ीर आज़म हाउस में तव्हांखे बि ख़बर आहे इजलास हलंदड़ हो, जेॾी महिल अलामा ताहिरुल क़ादरी जो ख़िताबु हो, सभु सॼी क़यादत इतादी हुते मौजूदु हुई ऐं उन फ़ौरन हुन जो नोटिस वरितो। पहिरीं मरहले में 4 रुकनी टीम ठाही वई, चौधरी शुजात हुसैन जी सरबराही में, ख़ुर्शीद शाह साहब, डॉक्टर फारूक सत्तार ऐं अफरासियाब खटक। पर पोइ इहा वॾी 10 रुकनी टीम थी वई। जॾहिं हुकूमत पारां इहो ऐलान थियो ऐं पोइ अलामा ताहिरुल क़ादरी खां वरी 45 मिंटनि जो टाइम वरितो वियो हुकूमती वफ़द पारां, उन दौरान अलामा ताहिरुल क़ादरी ॿीहर आयो ऐं हुन आवाम खे मुबारकूं ॾिनो त असांजी आवाज़ु ॿुधी वई आहे, आवाम जी आवाज़ु ॿुधी वई आहे। लॻो ईअं पियो त हू को इन इंतज़ार में हो त हुकूमत को राब्तो करे ऐं मुंहिंजी हिन मां जान छॾाए। ऐं हू जेका अॼु इस्लामाबाद जी तव्हांखे ख़बर आहे बारिश, शदीद हवाऊं, उन में अॼु जेको ग़रीब आवाम जेको हिन में लोड़ियो आहे, पाण त साहब बंकर में वेठो हुयो, बुलेट प्रूफ में, जिते काफ़ी बि हुई, हीटर बि हुआ ऐं उतां हुन ख़िताब पे कयो। पर आवाम ॾाढो भोॻियो आहे हिन सॼे लॉन्ग मार्च में। उन खां पोइ सुप्रीम कोर्ट में रेंटल पावर वारो केस अॼु लॻे पियो। हाणे फ़ैसिलो कंहिं वक़्तु बि सुप्रीम कोर्ट जो अची सघे थो। सुप्रीम कोर्ट चयो आहे त अॼु असां हिन जो फ़ैसिलो करे छॾींदासीं ऐं इहो बि चीफ जस्टिस वादे कयो त असां जेको हुकुम ॾिनो हो उन हुकुम में इहो वादे हो त वज़ीर आज़म सूदो समूरा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। कराची में सूरत हाल वरी ख़राबु थी आहे। MQM जो MPA हुनखे क़तलु कयो वियो हमले में, मंदर इमाम। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेको पाण पंहिंजे प्रोग्राम अॻु में बि डिस्कस कयो, शाहज़ैब क़तल केस जे हवाले सां, शाहरुख जतोई जेको मुख्य मुलज़िम हो उनखे दुबई मां आंदो वियो आहे कराची, ऐं उनजो वालिद जेको हिकिड़ो सिंध जो वॾो सनतकार आहे सिकंदर जतोई, उनखे अदालत आज़ादु करण जो हुकुम ॾिनो आहे। सभिनी खां पहिरीं अलामा ताहिरुल क़ादरी जो मार्च, उन दौरान अलामा साहब जा अंदाज़, उन्हनि जा मुतालबा ऐं अॼोको अल्टीमेटम, उनखां पोइ ॻाल्हियूं, ओवरऑल सॼो इहो जेको ड्रामो हो बिल्कुलु हाणे मंतकी अंजाम न लॻे थो वधे पियो। बिल्कुलु तव्हां सही चयो त आख़िरी जेको लफ़्ज़ अहिड़ो ड्रामो जेको मंतकी अंजाम ॾे पहुचे पियो, शायदि पहुचण वारो आहे ऐं चंद कलाकनि जी देरि आहे। मे बी अॼु राति ॻाल्हियूं थियनि, पोइ थोरो अॻिते पोइ हिते कुझु मुतालबा ॿुधूं पिया। ताहिरुल क़ादरी साहब पाण बि चयो त अॼु मार्के जो आख़िरी ॾींहुं आहे, कुफर ऐं इस्लाम जी, यज़ीद ऐं हुसैन जी आख़िरी लड़ाई आहे इस्लामाबाद जे डी चौक ते। ऐं ख़ैर मतिलबु हिन खां अलावा एक्चुअली ही सीन जेका तब्दील थी कल्ह राति तव्हां ॾिठो त हिकु त माण्हू थकिया अचे,
उहा जेका पॉलिटिकल सपोर्ट ई मुल्क जे अंदरि उहा आई कोन। हिननि जो ख़्यालु इहो जीअं बि इहो स्क्रिप्ट लिखियो उनखे ख़्यालु इहो त जीअं ई इहा फ्री फेयर इंडिपेंडेंट इलेक्शन कमीशन ऐं ट्रांसपेरेंट इलेक्शन जी ॻाल्हि थींदी त मुल्क जे अंदरि समूरियूं पार्टियुनि में तमामु वॾो हिकिड़ो ज़िलज़िलो ईंदो, माण्हू टुटंदा ऐं सभु जो सभु रैली कंदा इस्लामाबाद जी तरफ़ ऐं तायल क़ादरी जे पुठियां लॻंदा। उहो मामिलो थियो कोन ऐं आख़िरी उमेद हुई PTI तहरीक इंसाफ़, उहा बि आई कोन। जंहिंखां पोइ हिकिड़ो अजीब तोड़ फोड़ जो शिकार थियो। जेके माण्हू हुते खणी आया जिन खे 4 मिलियन पिया चवनि उहे 40,000 साबित बि मुश्किल थिया, उहे बि अधु निकिरी विया। जॾहिं पब्लिक हली वई त जेको प्लान ए हो उहो त नाकाम थी वियो। पोइ हाणे ॿियो प्लान बी इहो हो त मुल्क जे अंदरि या त कोड़ो फॾे फसाद जे लाइ गवर्नमेंट खे को मौक़ो हिन महिल ताईं न ॾिनो। सिर्फ़ु हिकिड़ो राति जो मौक़ो आयो जेको प्लान इंजीनियर्ड मौक़ो हो, जेको रहमान मलिक चयो त हाणे असीं ऑपरेशन कंदासीं ऐं फ़ौरन हुन खां पोइ टारगेटेड एक्शन कंदासीं। ऑपरेशन लफ़्ज़ इस्तेमालु न कयो, पर थोरी देरि खां पोइ वज़ाहत कयूं, पर पोइ ज़रदारी साहिबु पाण डायरेक्ट ऐं पहिरियां त हिकिड़े शो में सेठी साहिब सां ॻाल्हायूं, हुन खां पोइ समूरनि सियासतदान सां ॻाल्हायो ऐं हिकिड़ो मामले खे थोरो कायरा साहिबु फ़ौरन अची वियो। जी, कायरा साहिबु अची वियो, ईअं रहमान मलिक अची वियो। पूरी राति इहा सॼी मीडिया धमाचौकड़ी लॻी रही। ख़ैर उनखां अलावा जेको असुल प्रॉब्लम इहो पियो थियो, तायल क़ादरी बचे थको एजेंडा जिन बि प्लान कयो या हुन पाण प्लान कयो, उनखां पोइ हाणे त रहमान मलिक इहो बि चयो त बाबा तूं जॾहिं आहीं त F6 में अधु कलाकु छा करण में 45 मिनट ऐं नंबर बि स्पॉन्सर्स कहिड़ा हाणे मीटिंग की आहे, FIA इंक्वायरी पई करे, तहरीक में नाराज़ क़ुरान खे पैसो करे। आख़िर एनी वे उहे सभु ॻाल्हियूं पंहिंजे जाइ ते। हाणे आख़िरी प्रॉब्लम आयो उहो इहो त इनखे हाणे हलाइजे कीअं, केतिरो वक़्तु हलाइजे, हलाइण जे लाइ जेको साज़ो सामान घुरिबो उहो त आयो कोन, पॉलिटिकल हिकिड़ो बुनियाद ते। ऐं ॿियो जेका सूरत हाल जेका तव्हां थधि जी बि ॻाल्हि कई, तमामु वॾी इहा एक्सपेक्टेड हो त मींहुं ईंदो। अॼु सुबुह जो मींहुं आयो, राति जो टेम्परेचर तमामु वॾो, ऑलमोस्ट 0 ते अची थी वञे राति जो इस्लामाबाद में जेका थधि आहे। ख़ैर उन खां पोइ इहो वॾो फ़र्क़ु हूंदो आहे त स्पेशली अहिड़नि धरणनि में, एहतजाजनि में, इनकलाबनि में, ख़ैर जेके ॻाल्हियूं थियनि थियूं उन में हिननि जो जेको हौसलो उहो त थियणो हो पस्त ऐं हेठि किरणो हो ऐं पारो बि किरणो हो। जीअं पारो किरियो ईअं हिननि जो पॉलिटिकल पारो बि किरियो। आइसोलेशन पॉलिटिकल ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त वाक़ई डेस्परेट आहे जेका आख़िरी तव्हां ॻाल्हि कई, हीअ न तलाश मां त कंहिं तरीक़े सां किथां ऑफर अची वञे। हाणे उहो गुड कॉप बैड कॉप वारो रोल प्ले थियो राति जो। पहिरियां रहमान मलिक आयो हिकिड़ो बैड कॉप, उन चयो त बाबा टारगेट एक्शन पिया कयूं ऐं ज़रदारी साहिबु हिकिड़ो गुड कॉप तौरु पहिरियां आयो, उन चयो त न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का, कमेटी पिया ॾियूं, ॻाल्हि ॿोल्हि करणी, कमेटी पहुती। सॼो लॻे थो हुकूमत पारां प्री प्लान हो, रहमान मलिक खे पहिरीं यूज़ कयो वियो। ज़ाहिर आहे इहो त तव्हां पाण ॾिसो था त हिन कैपिटल में तव्हां ऑलमोस्ट हेतिरो अर्सो गुज़ारियो आहे। इहे एॾे तरह जा वाक़िया ऐं हादसा थियनि था, उन्हनि खे ज़ाहिर आहे उहो प्लानिंग त हूंदो आहे। हिननि तयारी फुल कई, पर हाणे ज़ाहिर आहे एक्शन फोर्स कनि पिया या एक्शन कनि पिया या को तहरक पिया वठनि त प्रॉब्लम पियो थिए। हुननि चयो त इहे साइकोलॉजिकल वॉरफेयर कजे, पर जेको वॾे में वॾो मोरको कल्ह हुकूमत फतेह कयो उहो पाण हिकु इतिहादी MQ हिननि जे बगल मां कढी विया, चुंगल मां कढी विया, पाण मज़बूत कयूं, इतिहादी मज़बूत रहिया। ॿियो अपोज़िशन पार्टियूं कल्ह जेके मियां साहिब जे क़यादत में रायगढ़ में समूरियूं गॾु थियूं, सवाइ इमरान ख़ान जे, जंहिं बि चयो त मूंखे दावत हुजे या न शायदि मां बि वञा, ऐं मौक़िफ़ हुनजो उहो सेम अची वियो। त तव्हां ॾिसो जंहिं बि इहो इंजीनियर कयो हूंदो, प्लान कयो हूंदो, प्लान कयो हूंदो, स्क्रिप्ट कयो हूंदो, उन्हनि ताक़तुनि खे, उन्हनि क़ुवतुनि खे तमामु मायूसी थी। त हीउ कहिड़ो मुल्क में सीन थी वियो? हीउ त उहो सीन थी वियो जीअं गिलानी साहिबु आयो मुल्क में, तव्हांखे यादि आहे त जॾहिं हुन एतमाद जो वोट वधो त समूरियूं पार्टियूं कठियूं थी वियूं, अरिड़हीं तरमीम आई, समूरियूं पार्टियूं मुतफ़िक़, 19वीं तरमीम समूरियूं पार्टियूं मुतफ़िक़, 20वीं तरमीम थोरो घणो फ़र्क़ु पर मुतफ़िक़। त हिकिड़ो पॉलिटिकल कंसेंसस ऐं यकराय इतफ़ाक़ राय जेको कल्ह थियो, इन खां पोइ यकीननि जेके बि फोर्सिस हुयूं सभु जो सभु होल्ड कयो। हुननि चयो त हाणे कोड़ो तरीक़ेकार कटिजे जो क़ादरी साहिब खे हिकिड़ो सेफ एग्ज़िट ऐं बिल्कुलु हिकिड़ो पुरअमन तरीक़े सां थो कढे छॾियो। कैपिटल 4 ॾींहंनि खां बंदि आहे, ज़िंदगी मफ़लूज आहे। हीअ माण्हू जेके वेठा आहिनि इहे टाइम बॉम्ब वांगुरु कंहिं बि वक़्तु फ़साद करे सघनि था, फॾो करे सघनि था, शयूं खुटनि पियूं ऐं मामिलो त उन में हीअ जेका मुज़ाकराती टीम वारी आमद आहे ऐं उनखां पोइ ॻाल्हियूं हाणे मुतालबा खणी वञनि पिया ऐं थोरो घणी थींदी मतिलबु 20-19, पर इहो मामिलो मुंहिंजो ख़्यालु आहे अॼु राति या मे बी मतिलबु सुभाणे सुबुह ते हल थींदो। सिकंदर, अॼु ॾिसो जीअं अलामा तायुल क़ादरी ॻाल्हि जी मुज़ाकरात जी ॻाल्हि कई, डेडलाइन ॾिनी, हुकूमत हुनखे फ़ौरन रिस्पॉन्स कयो। उनखां पोइ मुख़्तलिफ़ कुझु माण्हू आहिनि जिन जी इहा राय हुई त हुकूमत एतिरा ॾींहं किथे हुई, हुन मुज़ाकरात छो न कया। त हाणे तव्हांजे साम्हूं बि आहिनि, सॼी क़ौम जे साम्हूं आहिनि, त अञा मार्च निकितो कोन, चौधरी शुजात हुसैन परवेज़ इलाही 2 भेरा विया, ॻाल्हियूं कयूं ऐं अलामा तायुल क़ादरी रहमान मलिक वियो ऐं अलामा तायुल क़ादरी पाण इस्लामाबाद पहुचंदे ई ॻाल्हि ॿोल जा दरवाज़ा त बंदि करे छॾिया। ईंदे शर्त छा चयो? चई अॼु खां सदर एक्स थी वियो, वज़ीर आज़म एक्स थी वियो, वज़ीर आला एक्स थी विया, वज़रा सभु साबिक़ थी विया। माना
हाणे जॾहिं सभु विया हलिया असेंबलियूं ख़तमु थी वियूं त पोइ मुज़ाकरात ऐं थिया ॻाल्हि हुसैनियत ते फ़िरौनियत ताईं पहुची वई फ़िरौनियत ताईं त पोइ ज़ाहिर आहे हुनजो न हुकूमत मुंहिंजो ख़्यालु आहे तमामु टैक्टफुली हिनखे डील कयो इंट्री ॾियण जो मक़सदु बि इहो के माण्हू चवनि पिया त हुकूमत ट्रैप में आई हुकूमत बि कंहिं हद ताईं ट्रैप में हुई ज़ाहिर आहे ही काउंटर ट्रैप हुननि कयो हुननि खे उहो हुननि इहो कयो त हिनखे अचणु ॾिनो अचण खां पोइ ज़ाहिर आहे ॾिठूं त मुल्क जे अंदरि बाक़ी जेको बैरामीटर आहे पॉलिटिकल ऐं माण्हुनि जी आमद आहे केतिरी आहे उहा त हुई कोन जो मिलियंस में लखे माण्हू अचनि पोइ उहो मामिलो बि तइ थी वियो उनखां पोइ जेके माण्हू आया हुननि पहिरियां अॻिराई इहा कई त बाबा हिते असां सऊदी पाक वटि न वञंदासीं स्टेज ख़तमु 5 मिंटनि में डी चौक मूव कयो उहा बि उन्हनि कई त उते फॾो फसाद न थियो जेका पाण कल्ह बि ॻाल्हायोसीं ऐं ट्रोजियूं ॻाल्हायोसीं उनखां पोइ हुनजी प्लान ॻाल्हि वरी मुज़ाकरात त हुकूमत यानी कि मार्च शुरू थियण खां अॻु में ई मुज़ाकरात लाइ तयारु हुई वरी यानी कि राति जो इहा ॻाल्हि थी ॿिए ॾींहुं जॾहिं वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी वारो सुप्रीम कोर्ट मां फ़ैसिलो आयो अधु कमु थी वियो इन मता हिन में थोरी जेको थोरो जीअं की चइजे त हिकिड़ो स्पाइस अप थियूं शयूं या हुन में मिर्च मसालो आयो उहो सिर्फ़ु जेको सुप्रीम कोर्ट रेंटल पावर केस में जेको वज़ीर आज़म जे गिरफ़्तारी वारी जेका ॻाल्हि आई उनखां पोइ जेको जिम हुन पाण तमामु चयो त मुबारक हुजे आधा काम हो गया आधा कल होगा उनखां पोइ थोरी सूरत हाल थी टर्न पर उनखे बि हुननि पॉलिटिकली काउंटर कयो ऐं टेक्निकली न हिननि जे मौक़िफ़ में ताहिरुल क़ादरी ऐं हुनजी टीम जेका आई लचक नज़र कोन आई न असांखे हीअ त जॾहिं 4 ॾींहं थी विया उन्हनि ॾिठो त केरु असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे सुप्रीम कोर्ट अॻियां एक्शन करण लाइ तयारु कोन्हे जिते उहो कुझु ज़ाहिर ख़ुशियूं मल्हाईंदा या उहे जेके जेकॾहिं हुयूं या न हुयूं या जेके फ़रिश्ता उन्हनि जी मदद बि कोन आई कोन आई हुकूमत को असां ते एक्शन करण लाइ तयारु कोन्हे को हिकिड़ो ॾंडो बि नथी हणे जो अहिड़ो को लॉ एंड ऑर्डर जो अॼु सिचुएशन पैदा थिए जो कंहिं टी दुर खे अची मुदाख़लत करणी पए त उहो सभु जॾहिं ॾिठूं दर बंदि आहिनि पोइ पाणी जेको आहे सो शराफ़त सां आया पाणी आच कई ऐं हुकूमत उनखे लबे कयो हुकूमती टीम अची ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे इम्कान हिन ॻाल्हि जो पियो लॻे त अॼु राति ताईं को न को हिनजो नतीजो निकिरी ऐं बहितर बि इहो हल बि थिए बिल्कुलु पर हिकिड़ो टाइम थियो आहे ब्रेक जो ओके हलूं था ब्रेक खां पोइ ॻाल्हायूं था बिल्कुलु छा थियणु घुरिजे नाज़रीन असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे अचूं था नंढी साई खां पोइ असां सां गॾु रहिजो ॿीहर भलीकार सां ॻाल्हि पे कई अलामा ताहिरुल क़ादरी जे लॉन्ग मार्च ऐं हिन लॉन्ग मार्च दौरान हुकूमत ऐं अलामा ताहिरुल क़ादरी विच में जेके ॻाल्हियूं शुरू थियूं आहिनि उन हवाले सां सिकंदर हाणे सूरत हाल इहा आहे पाण कल्ह तफ़सीली ॻाल्हायो जेके 4 मुतालबा हुआ अलामा ताहिरुल क़ादरी जा उन्हनि 4 मुतालबनि मां सिर्फ़ु हिकिड़ो मुतालबो आइन जो आर्टिकल 62, 63, 218 सुप्रीम कोर्ट जी 8 जून 2012 वारी जजमेंट हिकिड़ी इहा शइ अहिड़ी आहे जंहिं ते अमल थी सघे थो उन लाइ इलेक्शन कमीशन आहे असांजो सेशन कोर्टुनि खां वठी सुप्रीम कोर्ट ताईं उहो सॼो हिकिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें हिनखे ॾिसी सघिजे थो ऐं को अहिड़ो जीअं ताहिरुल क़ादरी साहिबु चए थो त अहिड़ो फ्रेमवर्क ठाहियो वञे त जेके उम्मीदवार अचनि उन्हनि जी छंड इलेक्शन कमीशन पाण करे माना हुनजो चवणु इहो आहे त को इहो ज़रूरी न आहे त को उम्मीदवार अची एतिराज़ु करे त पोइ छंड थींदी इहो हिकिड़ो लाज़मी करार ॾिनो वञे त हर जेको नॉमिनेशन फॉर्म आहे उनजी छंड थींदी त उन हवाले सां इहो हिकिड़ो मुतालबो लॻे थो जेको क़ाबिल अमल आहे बाक़ी 3 मुतालबा उहे आइनी दायराकार खां ई ॿाहिरि आहिनि त हाणे इहे मुतालबा त ज़ाहिर इन्हनि ॻाल्हियुनि में मञणु नामुमकिन आहे जेकॾहिं हुकूमत मञी वठे त जेका सॼी मुल्क जी सियासी क़यादत आहे अपोज़िशन पार्टियूं इमरान ख़ान सूदो उहे ज़ाहिर कोन मञंदियूं ऐं हिकिड़ो ॿियो नओं बहरान शुरू थींदो तंहिं करे हुकूमत हिन पोज़ीशन में कोन्हे त के इहे मुतालबा वञे हाणे ॻाल्हियूं जेके थियनि पियूं छा था सम्झो कहिड़ियूं शयूं आहिनि जिन ते वञी इतफ़ाक़ थींदो अलामा ताहिरुल क़ादरी फेस सेविंग थींदी ऐं हू धरणो ख़तमु करण जो ऐलान कंदो उहे कहिड़ियूं शयूं थी सघनि अता हिकिड़ो त जेको मेजर ख़ैर मुतालबनि जी ॻाल्हि जो वर्जा थींदो पर हुन में 2-3 ॻाल्हियूं हीअ चवंदा त इलेक्शन कमीशन वारो मामले खे त हाणे छेड़छाड़ न कंदा पर जेका जीअं राति साईं खुर्शीद साहब के टेलीटॉक में चयो त इलेक्शन 6 मई ते थी सघे थी ख़ैर पोइ ज़ोर आयो त 5-4 ते थी सघे थी दैट मीन्स त हिकिड़ो त अॼु 6 मई खां पोइ अॻिते न थींदी दैट मीन्स अॼु हिकिड़ो ऐलान इहो बि थी वेंदो या कमेटीअ जे सॼे मतिलबु वर्किंग खां पोइ त हिन डेट ते इलेक्शन हूंदी जेका हू पंहिंजी कामयाबी ॻणाईंदा त हीअ इलेक्शन जी डेट असां वरितीसीं
नंबर 1 नंबर ॿियो इहो थी सघे थो त हू चवंदा त भई जेको केयर टेकर सेटअप ईंदो उन जे अंदरि ई अॼु मुतालबो कंदा त उहे धुरियूं जेके पार्लियामेंट जे अंदरि मौजूदु उन्हनि खां सवाइ जेके पार्लियामेंट में न आहिनि मौजूदु जंहिंमें सर फ़हरिस्त पाण हूंदो क़ादरी साहिबु इमरान ख़ान वग़ैरह उहे बि चवंदा असांखे बि शामिलु कयो वञे ऐं उहो मुतालबो ऐलान अॻु में थी चुको आहे। हा पर मतिलबु थोरो घणो हुनखे अञा रीअफर्म कंदा। जेका ॿी जेका ॻाल्हि तव्हां चई तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त हिन जो जेको इहो चवणु हो त अदलिया ऐं फ़ौज खे इन मुशावरत में शरीक करे ॾिसो उहो यकीन हटी वेंदो उन जी हाणे ॻाल्हि बि कोन पिया कनि जेका हाणे ॾिसो कल्ह 4 मुतालबा कयूं ॻाल्हि बि कोन पिया उनजी त तमामु वॾी उनजी नफ़ी थी उन ते तनक़ीद थी छो त इहे ॿई कंहिं आइन जे ॾिसो पाकिस्तान में फ़ौज जो किरदारु हमेशह हूंदो आहे ऐं पावरफुल हूंदो आहे पर हाणे उहो लीगल ऐं आइनी तरीक़ेकार कोन्हे त ऐं अदलिया जो बि ईअं कोन्हे इन्हनि ॿिन्ही जो हिकिड़ो पंहिंजो रोल आहे जीअं फ़ौज कराची में वोटर लिस्टुनि जी थिए थी तस्दीक हुते आहे अदलिया जो ओवरऑल रोल हूंदो ॿाहिरां हर ज़िले में रिटर्निंग ऑफिसर हूंदो पिटिशन ॿुधंदा वट एवर जेको बि आहे मामिलो हाणे हिकिड़ो त इहो उहा ॻाल्हि निगरान सेटअप सॼी जी क्लीयरेंस त वॾा इदारा ई ॾींदा न इहो जहिड़ो ई त इहो ॾिसो न असां पाण बि ॻाल्हायो आहे इहो सॼे मुल्क जे अंदरि हो त हिन दफ़े इहो हो त पॉलिटिकल ताक़तुनि स्पेशली जेको मुकमुका वारी ॻाल्हि हुई त ॿिन्ही पार्टियुनि जो हो त भई असां तइ कंदासीं निगरान सेटअप वॾनि इदारनि ते इहा तनक़ीद त हू पिया चवनि त न असांजी बि शिरकतदारी हुजे या असांखां पुछियो वञे पर ॾिसो भले जेको बि हुजे नॉमिनेशन ज़ाहिर आहे सियासी क़यादत कंदी पर जेके असांजा सिक्योरिटी इदारा आहिनि इहो त हिकिड़ो हिते जो तय थियल हिकिड़ो तरीक़ेकार आहे न त उहे जेको बि उम्मीदवार फाइनल ई कंदा उनजी सिक्योरिटी क्लीयरेंस बि ॾींदा। हा उहो सिक्योरिटी क्लीयरेंस ॾींदा पर हाणे ॾिसो त हिन दफ़े वरी थोरी सूरत तब्दील थी आहे जंहिंमें हुननि जा जेके उम्मीदवार हुआ जंहिं तरीक़े सां हुननि चाहियो पिए त उहा डिज़ाइन त शायदि क़ाबिल उन्हनि जा नॉमिनीज़ त कोन ईंदा न ईंदा त पोइ हाणे ख़ैर हाणे पॉलिटिकल त ख़ैर एतिरो थींदो आहे तव्हां हिन हवाले सां उन्हनि जी शिरकत त थी वञे न जॾहिं सिक्योरिटी क्लीयरेंस ॾियनि था ज़ाहिर आहे उहो त ऐं अदलिया जी जेको सॼी सियासी जेका क़यादत असांजी चवे थी त जेको बि सेटअप ईंदो अदलिया जा सुप्रीम कोर्ट जा दर त खुलियल आहिनि न को माण्हू सम्झे थो त हीउ माण्हू आइन जे आर्टिकल 62 ते पूरो नथो लहे इहा ई जेका तव्हां ॻाल्हि था कयो ताहिर क़ादरी खे जेके सम्झाइण वारा माण्हू आहिनि ऐं पॉज़िटिविस्ट उहे इहा ई ॻाल्हि सम्झाईंदा रहिया त जिन तव्हां ॿिनि इदारनि जी ॻाल्हि था कयो उन्हनि जो ऑलरेडी रोल आहे बिल्कुलु इन खां वधीक रोल ईअं तव्हां को सुपरा आइन था चाहियो मावरा आइन था चाहियो तव्हां चाहियो त हू अचनि डंडी खणी वेहनि न सुप्रीम कोर्ट जो सुपीरियर रोल आहे न यानी कि हीअ कनि सुप्रीम कोर्ट में जेकॾहिं केरु पिटिशन खणी वञे सुप्रीम कोर्ट जेकॾहिं फ़ैसिलो ॾेई छॾे त उहो त सेटअप ई ख़तमु थी वेंदो जेको हाणे कनि पिया सुप्रीम कोर्ट जो हिन वक़्तु रोल आहे ॾिसो हिकिड़ो फ़ारिग कयूं मखदूम शहाबुद्दीन कुरैशी त अञा थियो बि न हो नॉमिनेशन त फ़ारिग करे छॾियूं तव्हां ॾिसो त राजा परवेज़ अशरफ हिन वक़्तु ज़ेर अताब आहे त हिकिड़ो इवन ज़रदारी साहिब ते NRO केस में सुप्रीम कोर्ट केतिरी वरी मुल्क जे अंदरि 3 सालनि खां हिकिड़ो मेमो गेट त ॾिसो इहो त सुप्रीम कोर्ट जे रोल खे मिनिमाइज़ करे छॾियूं ऐं स्पेशली जेको उन ॾींहुं जेको चयो आधा काम हो गया आधा कल हो गया इन में त अञा वधीक सुप्रीम कोर्ट ते सवाल थिया जो वॾे खां वॾा हुन जा जेके वॾा क़ाबिल माण्हू आहे सुप्रीम कोर्ट जा बिल्कुलु उहे ख़ुदि निकिरी विया त इहो सुप्रीम कोर्ट ख़ुदि बदनाम करण वारी साज़िश जेका त हाणे जेका ॻाल्हि आहे जेका आख़िरी हू चाहींदो हाणे कहिड़ो फ्रेमवर्क हुजे जंहिंजे अंदरि जेका स्क्रूटनी बि थिए उम्मीदवार अचनि हीअ अचनि पर मेन जेको चाहींदो क़ादरी साहिबु त कंहिं बि हवाले सां जेको बि मामिलो थिए मुंहिंजो रोल किथे इंश्योर कयो हाणे रोल हिकिड़ो त इंश्योर थींदो जेको कंसल्टेशन आहे उन हूंदो ऐं तव्हां ॾिसिजो त ईअं न थिए जो हाणे 2 हफ़्तनि खां पोइ ज़रदारी साहिब सां अक्सर मुलाक़ातुनि में कचहरियुनि में क़ादरी साहिबु किथे न किथे नज़र अचनि या जेको रहमान मलिक अगम फरमायो मिनाजुल क़ुर वञी त मोहतरमा ख़ुदि मेंबर ई ऐं असां त वॾियूं सयूं खाईंदासीं शौक़ सां सो हाणे ख़ैर उहो त तस्दीक कई आहे हुन चयो त सदर साहिब मूंखे ॿुधायो त तव्हां जेको मेंबरशिप कार्ड ॾिनो हो उहो बिलावल हाउस में लॻल आहे बसि हाणे तव्हां इन मां कड़ियूं मिलायो त इहो अॻिते हली ख़ैर हाणे काफ़ी मामिलो त सिधो थी वियो पर सियासत में अची सघे थो ताहिर क़ादरी छो त मुंहिंजे ख़्याल में कैनेडियन शहरियत छॾण लाइ तयारु कोन्हे जे कैनेडियन शहरियत छॾण लाइ न ॾिसो हुनखे हाणे टफ फ़ैसिला करणा पवंदा पंहिंजे ज़ात जे हवाले सां जिन जे बुनियाद हुन मार बि खाधी हिकु ई कैनेडियन सिटीज़नशिप ॿी त पॉलिटिकल पार्टी कहिड़ी हूंदी रजिस्ट्रेशन कराईंदा इलेक्शन कमीशन में उनखां अलावा मोर ओवर ॻाल्हि तव्हां पंहिंजो हिकिड़ो एजेंडा ऐं प्लेटफॉर्म जो त कीअं वेंदा हाणे उहो हुनखे प्लान क्लियर करिणो पवंदो अॼु ॻाल्हियुनि जे नतीजे में ज़रूरु ही पाण बि कुझु न कुझु मामिलो ईज़ कंदो जे न त पोइ हिन लाइ वाइद हल आहे आराम सां ही टेम्पो ख़तमु करे फ्लाइट पकिड़े वञी टोरंटो में रिसर्च करे किताब लिखे ऐं इस्लाम जी पज़ीराई जूं ॻाल्हियूं करे सिकंदर पाण प्रोग्राम करियूं पिया हाणे जेसिताईं पंहिंजो प्रोग्राम एयर थींदो इन दौरान थी सघे थो सुप्रीम कोर्ट जो डिसीजन अची वञे पर सुप्रीम कोर्ट जेको सुबुह खां वठी मुसलसिल हिन केस खे ॿुधो आहे ऐं जहिड़े नमूने जो सख़्तु मौक़िफ़ आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो ऐं हुन नेब चेयरमैन खे चयो त तव्हां सभु जेके बि रेंटल पावर जे हवाले सां दस्तावेज़ आहिनि उहे सभु खणी अचो
उहे सभु दस्तावेज़ ॿोरियूं भरे वॾा थेला भरे नेब जा अमलदार सुप्रीम कोर्ट पहुता नेब चेयरमैन न हो उहो अदालत पिछाणो कयो ख़बर पई अटॉर्नी जनरल जे ऑफिस में वेठो आहे अदालत इहो चयो त असां राति जो 10 ताईं बि वेंदासीं 12 ताईं बि वेंदासीं अॼु हिन केस जो फ़ैसिलो हर सूरत में ॿुधाइणो आहे अदालत इहो बि चयो त असांजो जेको हुकुम हो उन हुकुम में इहो त राजा परवेज़ अशरफ जेको वज़ीर आज़म पाकिस्तान आहे उन सूदो सभिनी मुलाज़िमनि खे पकड़ियो सभिनी मुलज़िमनि खे पकड़ियो त हाणे लॻे थो त अॼु वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी जे हवाले सां हिन केस जो को मंतकी अंजाम असांखे नज़र ज़रूरु ईंदो उहो जेको टीवी हेडलाइंस आहिनि इतला असां वटि बि आहिनि तव्हां वटि बि आहिनि उन में त ईअं लॻे पियो पर हुकूमत जेका पंहिंजी प्लानिंग ऐं स्ट्रेटजी ठाही उहा इहा आई त 2 ॾींहं कढजनि उन खां पोइ आराम सां टेक्निकलिटीज़ खे इन्वॉल्व कजे जीअं फारूक एक्शन आहे तमामु हिकिड़ो मुदलिल तरीक़े सां दिफ़ा कयो त ईअं नथो थी सघे गिरफ़्तारी जो अमल पहिरियां नेब प्रोसिक्यूटर जनरल जे ज़रिए खणी वेंदा डिटेल्स केस खे ईंदाईंदा जेको अॼु ॾिसो नेब चेयरमैन पाण टेक्निकली न पहुतो जेको आख़िरी तलाक ताईं पर प्रोसिक्यूटर जनरल पहुतो डिस्कशन जारी था रखूं टाइम थियो ब्रेक जो ब्रेक तां वापसि अची वरी इन ई इशू ते पाण ॻाल्हाईंदासीं नाज़रीन हलूं था नंढड़ी साइड आहे वेलकम बैक नाज़रीन सिकंदर ॻाल्हि की थी पई सुप्रीम कोर्ट में जेका अॼु हले पई सुप्रीम कोर्ट त चवे थी त असां अॼु फ़ैसिलो ॿुधाए वठंदासीं पर जीअं तव्हां ज़िक्र कयो त नेब चेयरमैन हाणे पाण पेश थियो फारूक एशन नाइक वञी हिते वेही रहियो आहे अटॉर्नी जनरल बि अहिड़े तरीक़े सां उतां एब्सेंट ॾेई सघे थो त पर इहो बि थी सघे थो त केर बि न हुजे ऐं सुप्रीम कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾे न हुननि हिकिड़ी तमामु काउंटर मूव कई आहे गवर्नमेंट उहा त प्रोसिक्यूटर जनरल मोकिलियो अथऊं जंहिंजो कमु आहे त अहिड़नि केसनि जे अंदरि हू पंहिंजो केस ऐं टेक्निकलिटी सभु कोर्ट जे अॻियां रखंदा ऐं कोशिशि कंदा त भले जेकॾहिं कोर्ट एक्शन खणे थी वज़ीर आज़म ते ॿीहर बि गिरफ़्तारी जो हुकुम ॾिए थी त उहो अॼु न ॾिए थोरो हुन में टाइम लॻे ऐं कंहिं न कंहिं हवाले सां एंगेज कनि पर हाणे कोर्ट बज़िद आहे पर हाणे कोर्ट बि त ॾिसो बज़िद पंहिंजे जाइ ते पर जेके बुनियादी रिक्वायरमेंट्स ऐं फ्रेम नथो पूरो थिए फॉर एग्ज़ाम्पल हुन खां अलावा जेको प्रोसिक्यूटर जनरल आहे उहो पंहिंजो मौक़िफ़ पूरो रखी थो वठे उन खां पोइ कंहिं अहिड़े मामले ते टेक्निकल इनपुट लाइ जेके नेब चेयरमैन जी ज़रूरत आहे उनजी फाइनल स्टेटमेंट ऐं फाइनल उनजो वर्जन नथी कोर्ट वठे त कोर्ट शायदि मुंहिंजो नाहे ख़्याल त फ़ैसिलो अहिड़ो कंदी पर जेकॾहिं करे थी त पोइ वरी मतिलबु अल्टीमेट इहो ई चवंदी कोर्ट त तव्हां इन ते एक्शन नेब खणे छो जो इहो हिन वक़्तु एग्रीड आहे त जेको बि एक्शन कंदी हाणे उहो सुप्रीम कोर्ट जे बजाए नेब कंदी पर जेकॾहिं सुप्रीम कोर्ट इन ते एक्शन खणी सघे थी त नेब जीअं त 48 कलाक गुज़री विया असांजे हिन हिदायत ते या हुकुम ते अमल न थियो ऐं हाणे हू डायरेक्ट को हुकुम नामूं जारी कनि जंहिंजो चांस घटि आहे पर मुंहिंजो ख़्यालु इहो केस इन में ईंदे ईंदी इहो वधबो अॻिते इहो मामिलो असां मादी में ॾिठो आहे त सुप्रीम कोर्ट या चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान प्रेशर विझंदो आहे त जीअं सभु शयूं अचनि सभु हक़ीक़तूं साम्हूं अचनि आसानी थिए को फ़ैसिलो जल्दी थिए ऐं हुकूमत जा जेके डिलेइंग टैक्टिक्स आहिनि उहे नाकाम बणाइजनि हुकूमत जी हमेशह कोशिशि हूंदी आहे जेतिरो थी सघे टाइम ज़्यादा गेन कजे पोइ हिते खणी वञिजे मामले खे इंघाइजे ट्रैक ॾिजे ऐं अल्टीमेटली उन में उन्हनि खे फ़ाइदो थींदो आहे त हू तेसीं ताईं जेके ॿिया एक्टर्स आहिनि ऐं ॿिया प्लेयर्स आहिनि ऐं ॿिया जेके फैक्टर्स आहिनि उन्हनि खे उभारे वठंदा आहिनि ऐं जेके वरी पोइ कोर्ट जे फ़ैसिले खे असर में हेल्प कंदा आहिनि अॼु जी जेका आहे सुनवाई अलामत अल क़ादरी जो मार्च हिते अञा मौजूदु आहे जिना एवेन्यू ते डी चौक ते ऐं पहिरें ॾींहुं जेको रिएक्शन थियो सुप्रीम कोर्ट जे डिसीजन खां पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि जो उहो बि ज़ाहिर आहे सॼी कोर्ट जे साम्हूं बि हूंदो ज़ाहिर आहे 2 ॾींहं डिले थिए फ़ैसिलो सेम अचे त उन सां फ़र्क़ु त को करिणो कोन पवंदो पर हीअ सुप्रीम कोर्ट सुबुह खां वठी जेके ऑब्ज़र्वेशन ॾिए पई न त असां ॾिठो आहे त जिते सुप्रीम कोर्ट असांखे थधी नज़र ईंदी आहे कार्रवाई दौरान फ़ैसिलो आख़िर में धमाकेदार हूंदो आहे ऐं जेकॾहिं ऑब्ज़र्वेशन्स ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ हुकुम उहे जेकॾहिं सुबुह खां वठी ईअं ब्रेकिंग न्यूज़ हूंदा आहिनि त आख़िर में फ़ैसिलो ओहिड़ो ब्रेकिंग कोन हूंदो आहे फ़ैसिलो इहो हूंदो आहे त वरी का ॿी सुनवाई तव्हां ॾिसो उन ॾींहुं इहो बिल्कुलु कंहिं बि एक्सपेक्ट न पियो कयूं बिल्कुलु त रेंटल पावर में वज़ीर आज़म समेत बाक़ी जेके बि आहिनि नामज़द जवाबदार ब्लास्ट थी वियो त इहा तव्हां वारी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे पर अॼु जीअं त एॾो हाई प्रोफाइल थिए कोर्ट ते बि चेक्स अची विया आहिनि हिकिड़ो अवामी चेक त रहे थो त कोर्ट ईअं आर्बिट्रेटरली नथो फ़ैसिलो करे सघे ऐं स्पेशली हिन वक़्तु पॉलिटिकल क़यादत बि गॾु आहे ऐं मुल्क में इस्लामाबाद में स्पेशली सुप्रीम कोर्ट जे साम्हूं एॾो वॾो अवामी बहिरान लॻो पियो आहे इहो ईअं आहे जीअं कंहिं बिल्कुलु ईअं हारियल पेट्रोल ते तव्हां तीली लॻायो हाणे सुप्रीम कोर्ट जो अहिड़ो काम अची वियो अॼु या में बि न बचे
त वज़ीर आज़म खे गिरफ़्तार फिलहाल- कयो त मतिलबु पोइ छा थींदो जो इहे जेके माण्हू वेठा आहिनि हिते डी चौक ते बेशक हिन ॻाल्हियुनि में हिन प्रॉब्लम हिन ॻाल्हि ॿोल हले पई पर उन्हनि जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो उभार थी सघे थो उहो वायलेंट थी सघनि था तशदुद थी सघे थो को प्रॉब्लम थी सघे थो त कोर्ट में ज़िम्मेदार इदारो आहे ईअं मुंहिंजो नाहे ख़्याल न, पर त अहिड़े हेसि ताईं उहो ई मूं तव्हां सां ॻाल्हि पई कई त हेसि ताईं जेके बि रिमार्क्स आया आहिनि ऑब्जर्वेशन्स आयूं आहिनि उहे सभु एॾियूं ब्रेकिंग हुयूं जो हाणे आख़िर में ब्रेकिंग न्यूज़ जी फ़िलहालु जेको असां हेसि ताईं कोर्ट रिपोर्ट कंदा रहिया आहियूं जज साहिबान जा मुख़्तलिफ़ रिमार्क्स ॿुधंदा रहिया आहियूं ऑब्जर्वेशन्स ॿुधंदा रहिया आहियूं त लॻे कोन त आख़िर में का ब्रेकिंग हाँ ब्रेकिंग मिलंदी रही आहे। ॿियो जेको कोर्ट खे अंडरमाइन अलामा ताहिर क़ादरी बि करे छॾियो कोर्ट ऐं फ़ौज जो नालो वठी जेको हुन चयो 23 दिसंबर खां वठी जेको कहाणी कंदो पियो अचे हिते पहुता त बाबा इहे ॿई स्टेक होल्डर तौरु हुजनि इन सां ॾिसो त हाणे अलामा ताहिर क़ादरी मेलाइन ॾिसो मेलाइन थी विया इन जे अलामा ताहिर क़ादरी पुठियां जेकॾहिं वाक़ई 4 मिलियन माण्हू हुजनि हा 40 लख ऐं पोइ ॻाल्हि करियां त उन ॻाल्हि में वॾो वज़न हुजे हा जे बि इहो प्लान कयो हूंदो पर हाणे जॾहिं उन जा 40,000 माण्हुनि जा 4,000 या 14,000 या ख़ैर जेतिरा बि हज़ारे माण्हू हुजनि त हाणे उहा ताक़त त न रही त इहे ॿई इदारा ॾिसो न हिन महिल ताईं जेका फ़ौज आहे उहा बिल्कुलु सुम्हन बुकमन उमुन आहे बिल्कुलु हिकु का स्टेटमेंट ॾिनऊं LOC ते प्रॉब्लम बि आहे पर जेके इंटरनेशनल मीडिया अॼु मां फॉलो पे कई सुबुह जो इंटरनेशनल हेरल्ड ट्रिब्यून मूं पढ़ी या ॿियूं शयूं उन में उन्हनि जो इम्प्रेशन इहो हो त पाकिस्तानी मिलिट्री इज़ बिल्कुलु डेड साइलेंट वॉचिंग केयरफुली ॾिसनि पिया थींदो कीअं छा थींदो ऐं जेके स्ट्रिंग्स उन्हनि अॻिते पोइ हलाया बि हुजनि ऐं जेको हू इंटरनेशनल मीडिया जो ख़्याल आहे त आख़िरी फाइनल वर्ड पाकिस्तानी मिलिट्री जो हूंदो आहे कंहिं सेटअप ऐं क्राइसिस खे हल करण जे मामले में उहो हिन महिल ताईं रोल थींदो नज़र नथो अचे न पर किरदारु पाण ॾिसो पाक फ़ौज ते तनक़ीद बि थिए थी अस्करी इदारनि ते ॿियो पर हिननि 5 सालनि दौरान ऐं ख़ासि करे ताहिर क़ादरी लॉन्ग मार्च दौरान 4-5 ॾींहं थी विया आहिनि एॾा माण्हू आहिनि सॼी मीडिया माना ताहिर क़ादरी जे पासे केरु बि कोन्हे पर जेके हज़ारे माण्हू वेठा आहिनि मासूम ॿार आहिनि औरतूं आहिनि ऐं जंहिं कंडीशन्स में वेठा आहिनि जेका मौसम आहे त उन में चाहे हा जेकॾहिं असांजी फ़ौज त का इंटरवेंशन करे आहे जीअं नवाज़ शरीफ़ जे लॉन्ग मार्च में असांखे त चलो विच में पई मामला हल कराया पर हिते असांखे हिन क़िस्म जी का बि मुदाख़लत नज़र कोन्हे आई ऐं उन्हनि जे किरदार खे हींअर साराहिणो पवंदो माना ही लॻे पियो त वाक़ई जेके इहे सियासतदान बि असांजा चवनि था असांजी फ़ौज बि चवे थी अदलिया बि चवे थी त मुल्क मां नज़ीर ज़रूरत ख़तमु थी वियो हाणे जमहूरियत मुस्तक़िम थींदी जमहूरी इदारा हलंदा वरी मुल्क में आमरियत न ईंदी हिन वक़्तु जेको किरदारु आहे उन मां त लॻे थो अता बिल्कुलु सारा जोॻो आहे पर मां तव्हांखे हिकिड़ी ॿी तारीख़ी ॿुधायां ॻाल्हि जेके पोयां ॿ मार्च थिया हिकिड़ो जेको मोहतरमा मार्च कयो जंहिंमें जनरल वहीद काकड़ अची वियो ऐं ॿिन्ही खे चई त फारिग थियो उन जे अंदरि तव्हां ॾिसो त मेजर पॉलिटिकल पार्टीज़ ऐं जो हिकिड़ो वॾो झेड़ो पाण में बिल्कुलु ऐं कन्फ्रंटेशन थी नेशनल लेवल जेको म्यासा पोएं दफ़े आंदो जेका वकीलनि जी तहरीक हली ऐं जजनि जे बहाली लाइ लॉन्ग मार्च कयूं उन जे अंदरि बि पूरे मुल्क जे अंदरि सवाइ कुझु पीपल्स पार्टी कुझु माण्हुनि खे छॾे करे पर विदिन पार्टीज़ मामिलो हो उहे सभु यकराया नेशनल लेवल न 50-50 हुई क़ौम उन में पोलराइज़ेशन एॾी वॾी ख़तरनाक हुई नेशनल लेवल ते पर हाणे क़ादरी साहब वरी छा कयो कई सोलो फ्लाइट हिन जो ख़्यालु इहो या हिन जे प्लानर्स जो या हिन जे स्पॉन्सर्स जो त हिन जे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां पोइ सॼी मुल्क ऐं क़ौम जे अंदरि माण्हू पुठियां ईंदा आया कोन त अकेला रहिजी अकेलो माण्हू पर एॾो वॾो शो इस्लामाबाद में मुल्क जी तारीख़ में नाहे थियो न बिल्कुलु नाहे थियो ऐं हुनजे ॾिसो हुनजा पंहिंजा ऐं हिते जेकॾहिं हू चाहे रुगो जीअं अॼु हुन धमकी बि ॾिनी हिन धमकी ते जेकॾहिं अमल करे विझे ऐं 2 माण्हू 4 माण्हू मरी पवनि क्लेश थिए ॿार आहिनि औरतूं आहिनि त पोइ तव्हां सम्झो था मुल्क जो हालतूं किथे वञी पई सॼो मुल्क ख़ामोश वेठो हूंदो इन में हिकिड़ो इहो ई इमरान ख़ान तव्हांखे रोडनि ते नज़र ईंदो इहो आइम तव्हांखे ईंदी तव्हां कोयटा वारो बलूचिस्तान वारो तव्हांजे साम्हूं आहे न उहो लाश रखी दड़ो हणी वेठा रहिया 2 ॾींहं 3 ॾींहं सॼो मुल्क ॿरी थियो त ख़ुदि वज़ीर आज़म वञी हुते गवर्नर राज लॻाए आयो त इन क़िस्म जी जेकॾहिं वायोलेंस थिए त पोइ त सूरत इन मथां हिकिड़ो क्रेडिट मौलाना ताहिर क़ादरी खे ॾेई सघिजे थो त हुन पंहिंजे जेतिरा बि माण्हू आया आहिनि उन्हनि खे वाक़ई अहिड़ो रखियो आहे यकचा ऐं बिल्कुलु पीसफुल आहिनि अब मतिलबु को प्रॉब्लम न थियो आहे ऐं चाहे हा त अनारकी थिए हा पर ज़ाहिर जेकॾहिं अनारकी करे हा त पोइ हीउ जेको नारो ऐं जेको हणंदो आयो त पुरअमन हूंदो पीसफुल हूंदो ऐं इस्लामिक वैल्यू सां हिननि सां जमहूरी क़दर सां प्री प्लान हुजे हा त जेके क़ुवतूं चाहिनि थियूं त जमहूरियत डिटेल थिए त उहो त ज़ाहिर आहे इशारो उनखे इशारे जी देरि हुई हाँ पर मुंहिंजो जेको ख़्यालु आहे उन में अता त जिन क़ुवतुनि चाहे उन्हनि जो ख़्यालु हो त तमामु वॾो मजबूर हूंदो
माण्हू लखनि में हूंदा, मिलियंस हूंदा, उहे आया कोन। त हाणे एतिरे इस्लामाबाद लाइ त इहे बि काफ़ी आहिनि, इस्लामाबाद लाइ काफ़ी आहिनि, पर मुल्की लेवल ते एतिरा काफ़ी न आहिनि। ऐं पॉलिटिकल लैंडस्केप चेंज करण जे हवाले सां इहे ॾिसो हिकिड़ो आम ख़्यालु आहे, 40,000 माण्हू या 50,000 60,000 माण्हू, एतिरा त माण्हू हिकिड़े MPA 2 MPA या हिकिड़े MNA जे हल्के जा हुजनि था। ऐं ख़ैर उन खां अलावा हर पॉलिटिकल पार्टी पर इन क़िस्म जा कमिटेड माण्हू कोन हूंदा न, यस कमिटेड न हूंदा। पर जेका महमूद अचक जी कल्ह ॻाल्हि कई त जेकॾहिं असांखे भित सां लॻायो वियो त मुल्क जो हर चौक तहरीर स्क्वायर हूंदो। तव्हां ॾिसो न, इहे बि अहिड़ा मामला आहिनि जेका पोइ जंहिं बि प्लान कयो हूंदो या अस्कीदार या वट एवर, उहो सभु जो सभु केयरफुल थियणो। हू बि चाहींदा हूंदा त हाणे इहो मामिलो त हलियो कोन, हीअ कहाणी हली कोन, हीअ ब्रांड ऑफ पॉलिटिक्स हली कोन, हीअ कंपनी कोन हली, हाणे बहितर आहे त हिनखे तमामु एग्ज़िट कजे। प्रोग्राम टाइम ख़तम पियो थिए। कराची में तव्हांखे ख़बर आहे वोटर लिस्टुनि जी तस्दीक वारो अमल जारी आहे। कराची में वरी हालतूं ख़राब पियो थियूं न, जे MQM जो MPA सिटिंग MPA उन साॻी सीट तां उहो चूंडे जी, त अॻु में हिकिड़ो हुनजो MPA मारिजी चुको, उन जी जाइ ते मंदरु इमाम आयो, उनखे अॼु क़तलु कयो वियो पंहिंजे कार्ड सां गॾु। हाणे वरी कराची में जेका क़तल वारतगिरी बदअमनी ऐं हैदराबाद में बि इतला आहिनि, उते बि का इन क़िस्म जा वाक़िया थिया आहिनि। त इन सॼी सूरत हाल में हिकिड़े पासे कोइटा, ॿिए पासे पेशावर वारो, उते जीअं राति कार्रवाई कई हुकूमत, ॾिसो रियासत पंहिंजी रिट बहाल करण लाइ छा ॾेखारियो, ॾिसो हुननि केॾो सक्सेसफुल तरीक़े सां जे चाहिनि। ऐं रिवायत बि त न ठहिणु खपे न, त हाणे हर माण्हू लाश खणी अची वेही रहंदो त इहे असांजा मुदालवार मञूं त असां लाश। ऐं तव्हां ॾिसो एक्शन खां पोइ माण्हू पंहिंजा मैयत छॾे भॼी आहे। इहो ईअं कोन, इन जो मतिलबु आहे त पोइ या त किराए जा माण्हू आहे या उन्हनि माण्हुनि जे अंदरि उहा कमिटमेंट न हुई। तव्हां असांजे न, पर इहो छा पियो नज़र अचे, कोइटा, पेशावर, इस्लामाबाद में धरणो, वरी कराची में इहो क़त्लो गारत, त किथां पई सूरत हाल? त हीउ जेको 2013 आहे, जेके नजूमी बि चवंदा आहिनि त तमामु हिन में वायलेंस थींदो, तशदुद हूंदो ऐं एसेसिनेशन्स हूंदियूं, प्रॉब्लम वधी सघनि था। कराची त ख़ैर ॿरंदो रहियो आहे। हाणे पोइ कराची त हिकिड़ो बिल्कुलु टाइम बम जे मथां टिक टिक वारो पाक फ़ौज मौजूदु आहे, उनजे मौजूदगीअ में त ख़ैर न पाक फ़ौज त मौजूदु आहे इंश्योर करण लाइ, त हू जेको तस्दीक जो अमल आहे उहो हुजे। जेकॾहिं हूअं असांजो तसुरु इहो आहे त फ़ौजी वर्दी ॾिसी वठे माण्हू, त पोइ माण्हू कुझु साथ में रहंदा आहिनि। कराची जे अंदरि जेका क्रिमिनलाइज़ेशन आहे, क्राइम जो एलिमेंट ऐं ॿिया मल्टी उते फैक्टर्स एॾा वधी विया आहिनि जो उते मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे हीउ मामिलो गवर्नमेंट सेट थी करे त पोइ हिननि जी टॉप प्रायोरिटी हुजणु घुरिजे कराची। ऐं कराची जे अंदरि हिनखे अमन करिणो पवंदो ऐं मामिलो सिधो करिणो पवंदो। पर कराची जे अंदरि जेका मेन पार्टी आहे, जेको MQM जो शोर शराबो हले थो, ॾिसो हमेशह अदलिया जे फ़ैसिलनि खे पहिरियां वेलकम MQM कंदी आहे। पर हीउ जेको राजा परवेज़ अशरफ वारो फ़ैसिलो आयो त हिननि जी ख़ुदि अदलिया सां नाराज़गी पई हली, त हुननि कंहिं क़िस्म जी पहल न कई। त इहो तमामु वॾो अहम आहे त MQM खे बि ऑन बोर्ड हुजे, कराची में एक्शन बि थिए, जेको कई माण्हू सम्झनि था ख़ुदि असां समेत त इहो पॉसिबल कोन्हे को, पर को न को हल त गवर्नमेंट खे कढणो पवंदो। ऐं कराची जे लाइ हिकिड़ो दफ़ो हिननि खे को न को ऑपरेशन जो माहौल तयारु करिणो पवंदो। अच्छा, पाण ॾिठो ई वॾा वाक़िया, मार्च आयो, डिस्टर्ब थी सॼी ज़िंदगी इस्लामाबाद जी, सॼे मुल्क जी जेका लीडरशिप हुई उनजी मज़म्मत बि कई, जमहूरियत ते उनखे हिकिड़ो अटैक बि करार ॾिनो, उनजो नोटिस न वरितो सुप्रीम कोर्ट। कोइटा वारो वाक़ियो उनजो नोटिस न थियो, पेशावर वारो ॾिसूं नोटिस थिए थो नथो थिए, पर शाहरुख वारो, शाहज़ेब वारो क़तल उनजो नोटिस थियो। ऐं कोइटा में माण्हू इहे दाऊं कंदा रहिया त शाहज़ेब जे क़तल जो सुप्रीम कोर्ट नोटिस वठे थी, असांजा ही छा थी माण्हू लाश खणी वेठा आहियूं, सुप्रीम कोर्ट छो नथी नोटिस वठे? त उन हवाले सां सिकंदर जतई जी जेका गिरफ़्तारी थी उनखे अॼु आज़ादु कयो वियो आहे। बहितर अमल आहे, छो जो बुनियादी जेको मुल्ज़िम हुनजो पुटु हो ज़ाहिर उहो दुबई मां अची वियो, त पोइ त जतोई साहिब खे आज़ादु। पुलिस अॼु कोर्ट खे ॿुधायो अथव, किथे साबित ई कोन थिया त हुन पंहिंजे पुट खे परॾे भॼाइण में को इहो साबित करे बि नथो सघिजे। ख़ैर हाणे इहो त हिकिड़ो अंडरस्टूड ॻाल्हि आहे त हुनजो पुटु आहे त कनाइवेंस हूंदी, हुनखे फैसिलिटेट कयो हूंदो। पर ॾिसो इहो एविज़ जे तौरु नालो शामिलु करणु, एविज़ जे तौरु गिरफ़्तार करणु, एविज़ जे तौरु हिरास करणु, इहो पुलिस जो पुराणो हिसाब किताब थींदो आहे। पर अहिड़े माण्हू जे लाइ मुंहिंजो ख़्यालु आहे त तमामु इहा कानूनी तौरु कोन थींदो आहे। हाणे असां वटि ॻोठनि में ॾिसंदा आहियूं त ढोर बि काए वेंदा आहिनि, पोइ मिट माइट, पोइ औरतूं बि करे पुलिस वठी वञी लाकअप करे छॾींदी आहे, पर उहो त ग़ैर कानूनी हिकिड़ो अमल आहे। कानूनी तौर हिन जे अंदरि हिकिड़ो कानूनी नुक़्तो शामिलु कयो त हिन जी FIR में सिकंदर जो त हिसाब नालो बि हुननि शामिलु कयो ऐं ड्रैगन कयूं ऐं ॿाहिरि हुननि पंहिंजी हिकिड़ी पूरी एफर्ट लॻाई। लाहौर हाई कोर्ट विया, पोइ हिते सुप्रीम कोर्ट आया, हुन खां पोइ को रस्तो कोन हो। ऐं बहितर इहो त हुन पंहिंजे पुट खे मुंहुं ॾियारियो, उहे लीगल रिक्वायरमेंट्स पूरी दुबई मां आया। हाणे केस खे फेस कंदा आहियूं, हिकिड़ो नंढो आम क़त्ल जो केस आहे, जीअं ज़िंदगी में रहंदा हुन क़त्ल जो वॾो केस आहे, पर हुनखे पाण फेस कंदो इहो ई तरीक़ेकार आहे। ऐं कानूनी तरीक़े सां पर हाणे वरी सुप्रीम कोर्ट सो मोटो वारा ज़रूरु प्रोसीडिंग्स ईंदियूं, वरी हुन में प्रॉब्लम ईंदियूं। पर सुप्रीम कोर्ट जी इहा जेका आहे न एक्टिविज़म सिलेक्टिव केसिस जे अंदरि, इन ते अंदरि प्रॉब्लम आहे माण्हुनि। बिल्कुलु
जेकॾहिं ईअं आहे त पोइ त यकराए फार्मूलो हुजणु घुरिजे। चलो टाइम प्रोग्राम जो ख़तमु थियो ऐं सुभाणे पाण जॾहिं ईंदासीं पंहिंजे नाज़रीन वटि त इनशाला कोमला ख़ुशख़बरी बि हूंदी ऐं इहो जेको बहिरान आहे इहो ख़तमु थी चुको हूंदो ऐं अल्लामा ताहिरुल क़ादरी साहिबु पंहिंजे हिन मार्च सां गॾु हिननि हज़ारे ॿारनि खे औरतुनि खे बहिफ़ाज़त हिन आगाज़ इनकलाब जो इख़्तिताम थी चुको। जी हा, थी चुको हूंदो ऐं बहिफ़ाज़त हुननि जो हयातियूं जेके आहिनि से महफ़ूज़ बनाए वापसि लाहौर रवानो थी चुको हूंदो। इन ई दुआ सां अॼोको प्रोग्राम ख़तमु था करियूं। महिरबानियूं तव्हांजूं। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। सुभाणे वारे प्रोग्राम में नई सूरत हाल सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। अल्लाह भाई।